सॼी सिंध जी आहे। शिकारपुर ज़िले जे लखी गुलाम शाह हायर सेकेंडरी स्कूल में बि साइंसी मुक़ाबिलो थी रहियो आहे शागिर्दनि में, जंहिं शागिर्दनि मॉड्यूल ठाहे ऐं उन्हनि ते मुख़्तलिफ़ तरीक़े सां रोशनी विझी रहिया आहिनि उते जे शागिर्दनि। ऐं डीओ शिकारपुर सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। ग्लोबल वार्मिंग उनखे असां कंट्रोल करे सघूं था। ॾींहं ॿ ॾींहं सियारे जी मौसम आहे, पोइ बि गर्मी एॾी माना वधीक आहे, उस में विहूं था असां कलाक नथा वेही सघूं, उथी वञूं था, छो त ग्लोबल वार्मिंग वधी पई आहे। डिसंबर जो महीनो आहे त ग्लोबल वार्मिंग वधण जे करे अञा एॾा सीन आहिनि जंहिंजे करे थियनि। ॿियो असां जेको फ़ाइदो हिन जो इहो आहे बूस्ट बायोडाइवर्सिटी, जंहिंमें असां ख़ासि करे जानवर ऐं जेके पखी उनखे शेल्टर मुहैया कनि था, उनखे खाधो मुहैया कनि था, फ्रूट वग़ैरह जंहिंसां उहे खाई हो थियनि था। उन खां पोइ जेको ॿिटो आहे उहा एयर क्वालिटी, एयर में जेके असांजा ख़ासि करे जेका पॉल्यूशन आहे, वॾे में वॾी जेका किन्नी पॉल्यूशन आहे उहा एयर पॉल्यूशन, जंहिंमें असांजा पॉल्यूटन शामिल था थी वञनि। पॉल्यूटन जे करे असां बीमार थी सघूं था, असां जेको साह ऑक्सीजन खणूं था अंदरि उन में इहे मिली था वञनि। अगरि जे हे असां कंदा जेका असांजी कार्बन डाइऑक्साइड आहे उनखे अंदरि जज़ब कंदा, ऑक्सीजन पार कंदा, त उन सां असां साफ़ हवा खणी सघूं था। उनखे करे ॿार असांजा उहो गंद रहिजी वेंदो आहे, उनमें मलेरिया चांसिस वधीक थींदा आहिनि, बीमारी जा चांसिस वधीक थींदा आहिनि गंद जे करे। तंहिंजे करे इहा असां गाॾी ठाही आहे। गाॾीअ जो ॿियो फ़ाइदो इहो आहे त जेकॾहिं इहा गाॾी नए शेप में हूंदी त ॿार इन ते अट्रैक्ट थींदा। जेकॾहिं असां पुराणियूं गाॾियूं बि हूंदियूं आहिनि पर ईअं ई ॿार गंद हिते ई उछलाए छॾींदा आहिनि, डस्टबिन में अहिड़ो न उछलाईंदा आहिनि। पर जेकॾहिं नए शेप में हूंदी त ॿार इन ते अट्रैक्ट थींदा, तॾहिं हिन में अची उछलाईंदा। पंहिंजे इमेजिनेशन जे हिसाब सां हिकु जॻह ठाहिणी हुई ॿारनि जे रांदि खेॾण लाइ, जंहिंमें असां हिते तव्हां ग्रीनरी जे हिसाब सां ॾिसो त हिते असां कारपेट हणण वारे ग्रास जो कमु थो करे। असांजे रस्को ठाहियो आहे। असांखे स्टीम जो चैलेंज 3 मिलियो, जंहिंमें असांखे थीम साड़ियूं हिन में 7 थीम, जंहिंमां असांखे मिनिमम 2 थीम्स जो, जंहिंमां असां हिन में 5 थीम्स जीअं फॉग लाइट ईअं असां इहे माना धुंध में इस्तेमालु करे सघूं था। असांखे राति जो नज़र अचण में बि मदद कंदी। ऐं असां हिन में ॾाकणियूं हुअनि जीअं माना पोड़ा माण्हू चढ़ी सघनि, दरवाज़े चढ़ी सघनि, भले मर्द हुजे औरत हुजे ऐं चढ़ी सघनि था। असां हिन में सीटायूं आहिनि जंहिंमें फोम आयो आहे, जीअं माना बटन में रोज हूंदा आहिनि, उन्हनि में सही न हली त वञे, उनखे झाकनि जीअं फ़र्क़ु न पए ऐं जो उहो आराम सां कर्फ जो ॿुधी सघनि। ऐं असां हिन में सोलर ते बि रस्ते हलाए सघूं था। अगरि असांजी सोलर नथी हले त असां बैटरी ते बि न हलाए सघूं था। ग्रेविटी छिकदी ऐं ॿियो असांखे सीसा आहे, हिन में तवाज़ुन जो कॉन्सेप्ट आहे। हेॾा विच जा फलक्रम आहे, हेॾा ॿाहिरि वेंदो उनखे चवंदा लोड, हेॾा ॿाहिरि वेंदो उनखे चवंदा एफर्ट। ऐं हीअ असांजी स्विंग आहे। असांखे अहिड़े शहर में वञूं था जिते गैस एलपी न आहे, सर पोइ असां हिन सोलर प्लांट जी मदद सां असां इंजन हलाईंदा। सर नंबर 2 सर असां हिन में मेडिकल किट ॾेई आहे, सर अलाह पनाह ॾे। सर हिन में कॾहिं रोड हादसो थो थी पए त हुन में असांखे पटी करे हॉस्पिटल पहुचाईंदा। सर 3 नंबर ते असां फॉग लाइट ॾेई आहे। हाणे सियारो आहे, राति जो कोहीड़ो थिए थो, सर पोइ असां कोहीड़ी मल्हाईंदा जीअं सर असांखे माना कोहीड़े में असांखे सही नज़र अचे। सर स्टीम जो प्रोग्राम आहे, साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग आर्ट्स ऐं उन सां गॾु मैथामेटिक्स। स्टीम जेको आहे लास्ट 2 इयर्स खां वठी हले थो ऐं जेको आहे डिस्ट्रिक्ट शिकारपुर में लास्ट ईयर जे हिसाब सां 13 स्कूल्स रजिस्टर थिया हुया। हिन साल माशाल्लाह 35 स्कूल्स रजिस्टर थिया आहिनि ऐं इहा सॼी महिनत फोकल पर्सन HM जी कोऑर्डिनेशन सां आहे। ऐं जेके बि स्कूल्स असां अॼु 23 स्कूल आहे असां हिन में विज़िट कया आहिनि। इन में मुख़्तलिफ़ ॿारनि जो कमु क्रिएटिविटी, तव्हां असां सां गॾु आहियो, जेतिरा बि तव्हां स्कूल्स विज़िट कया आहिनि, ॿार सॼो जेको बि ठाहियो अथऊं हिकिड़े ट्रेश मां ई ठाहियो अथऊं। लास्ट ईयर असांजा मॉडल्स हुया, हेल असांखे क्रिएटिविटी हिकिड़ो आइडियाज़ उहो ॾिनो अथऊं त ट्रेश खे यूटिलाइज़ करे विदाउट लो कास्ट मटीरियल टाइप उन्हनि खे यूज़ करिणो आहे। ऐं हीअ हिकिड़ी इनिशिएटिव आहे त ॿार पंहिंजी क्रिएटिविटी पाण ई था ठाहिनि ऐं विद द गाइडेंस ऑफ टीचर्स ऐं जेको न थिंकिंग ऐं उन में जेको आहे लर्निंग बाय डूइंग वारो जेको मेथड आहे उहो असां स्टीम मां ॿारनि खे जेका क्रिएटिविटी ॾियूं था। गवर्नमेंट स्कूल्स खे हिकिड़ो फस्ट टाइम हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म मिलियो आहे जंहिंमें असांजा टीचर्स जेतिरी महिनत ॿारनि सां कई आहे उहा क़ाबिले सैर आहे। असां इन जे हिसाब सां उन्हनि जी तारीफ़ करणु चाहियूं था त जेतिरा बि असांजा स्कूल आहिनि उन्हनि में जेतिरो हाणे ताईं मां कमु ॾिसी आई आहियां माशाल्लाह सभिनी ॿारनि पंहिंजी महिनत पाण तां हिते कयो आहे। थैंक यू सर। हुकूमत जो किरदारु बि क़ाबिले क़दुरु आहे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त अॻ में असांजो फोकस हूंदो हुयो एजुकेशन जो थियोरिटिकल, यानी थ्योरीअ ते फोकस हूंदो। हीअ जेके प्रैक्टिकल शयूं आहिनि इहे ॿारनि लाइ तमामु घणियूं ज़रूरी आहिनि, छो त उन्हनि खे ख़बर पवंदी त असां रियल लाइफ में कहिड़े नमूने सां पंहिंजी ज़िंदगीअ खे
बहितर बणाए सघूं था। पंहिंजूं जेके माना ईअं सम्झो त हिकिड़ियूं ट्रेश वारियूं शयूं जेके रिसाइकिल करे असां उन्हनि खे इनोवेट करे सघूं था ऐं पंहिंजे ज़िंदगीअ में ॿीहर इस्तेमालु करे सघूं था। तंहिंजे करे इहे शयूं तमामु ज़रूरी आहिनि। शागिर्दनि महिनत कई आहे, इंशाल्लाह तव्हां ॾिसी बि आहियो ऐं तव्हांखे नज़र बि आयो। उस्तादनि बि महिनत कई आहे, शागिर्दनि बि कई आहे। हाणे मुक़ाबिलो आहे, इंशाल्लाह हिकिड़ी टीम विन कंदी, उहा वरी ज़िले जे लाइ तयारी कंदी। कोशिशि पंहिंजो मॉडल्स सुठे तरीक़े सां तयारु पिया कनि, उन्हनि में वधीक टैलेंट पैदा थियो आहे ऐं हू करे रहिया आहिनि। रहिया आहिनि या अहिड़ा मॉड्यूल ठहिया आहिनि जेका ॿारनि जी पंहिंजी ज़ाती इंट्रस्ट आहे। उन में जेके टीचर्स जो बि किरदारु आहे, हेड मास्टर, हेड मिस्ट्रेसिस जो, प्रिंसिपल, फीमेल प्रिंसिपल, सभु माण्हू कमु करनि था। जेकॾहिं ईअं न हुजे हा त ॾिसो असांजा जेके ॻोठाणा स्कूल आहिनि उतां जे ॿारनि खे बि जेको आहे फुली अवेयर कयो वियो आहे। मीन्स जेको असांजी सॼी टीम कमु करे थी ऐं अल्हम्दुलिल्लाह हीअ एक्टिविटी अहिड़ी आहे जेका न सिर्फ़ु ईंदड़ ॾींहंनि में पर खोड़ सालनि ताईं जेको इन्हनि ॿारनि खे उहा फ़ाइदेमंद साबित इन हवाले सां बि थींदी। जॾहिं हू हायर एजुकेशन लाइ ॿियनि इदारनि में वेंदा उते बि जेको आहे उन्हनि खे इहे शयूं यादि रहंदियूं।